अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वशरऊ बिसमन बख्सिन दराहिम मादूदा वकानू फी मिनज़ ज़ाहिदीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। अवां सभई दोस्त मिठे आवाज़ सां मिठे नाले वारे साईं ते मिठो दुरूद शरीफ पढ़णु फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वरी भी मिठे आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़णु फरमायो। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम
वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ानी गिरामी, वाजिबुल एहतराम मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, किरोड़ा मुबारकनि जा लाइक अॼु आवां पोड़ा ई नौजवान बणिया हो जो सर्दीअ जी मौसम में अवां पंहिंजा नरम ऐं गरम बिस्तरड़ा छॾे सर्दी सर ते सठी अथव, पर अॼु हिन यार सां वफ़ादारीअ जा सबूत ॾिना अथव जो कयोसि दीदार त तव्हांजूं अखियूं ठरी पवन। थोड़ो प्यार सां चओ सुभान अल्लाह। बाबा तव्हां नाराज़ न थींदव जेके पोइते वेठा हो, थोड़ा ईअं किथे लुॾी अचो मुंहिंजा अब्बा। अल्लाह तव्हांखे बरकत करे। मौलाना गुलाम रसूल साहब जे इसरार ते मूं अवां जे आॾो सूरत यूसुफ मजा हिकड़ी आयत सगोरी तिलावत कई तम। दुआए लाउल आलमीन खां त अल्लाह ताला मूं हकीर खां जो कुछ बयान कराए हक़ ऐं सचो बयान कराए, बाद में अल्लाह ताला अवां खे ऐं मूंखे जो टेम दुनिया में रहाए त इन रहमत वारे क़ुरान शरीफ ते अमल जो शरफ नसीब फरमाए। मूं अवां जे आॾो सी पारे बारे मां सूरत यूसुफ मजा हिकड़ी आयत तिलावत कई तम, छो त इन क़ुरान मजीद जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॿुधाए ऐलान मुबारक करणो फरमायो त सोना जो को पोइ इन सूरत जो नालो ई सूरत यूसुफ रखराए जाए। केड़ो यूसुफ अलैहिस्सलाम? ओ जंहिंजो बाबो याकूब अलैहिस्सलाम, जंहिंजो ॾाॾो साईं इसहाक अलैहिस्सलाम, जंहिंजो पर ॾाॾो साईं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम, जो इन नबियन जी कतार ठहंदी पे आई। कुरान मजीद में भी ऐलान कने चई फरमाइना नकुस्सु अलैका आसनल कसस बिमा औहैना इलैका हाज़ल कुरआन व इन कुन्त मिन क़ब्ली लमिनल गाफिलीन। अल्लाह से फरमायो सोना असां तो के सोने में सोनो किसो
वही जे ज़रिए प्या ॿुधायूं इन क़ुरान मजीद में ये किस्से खां अॻ में तूं बेखबर है सही केड़ो किस्सो मुबारक ओ कुरान मजीद ऐलान कंदे चयो त इन काल यूसुफ ले अबी या अबत इन्नी रअयतु अहद अशर कौकबा कौकबं वश्शम्स वल कमर रअयतुम ली साजिदीन। यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो हो ये सुम्हियो पियो हो सुबुह थियो निंड मुबारक थी आयो चे पियो बाबा चई जी पुट चई बाबा मां रात सुतो पियोस चई हा पुट तू सुतो पई चई बाबा मां रात अजीब अजीब ख्वाब लदो तमी पुट यूसुफ बयान त कर छा ॾिठोई ख्वाब में चतो इन्नी रअयतु अहद अशर कौकबा कौकबं वश्शम्स वल कमर रअयतुम ली साजिदीन। रात मां ख्वाब में ॾिठो त 11 सितारा सिज ऐं चंद्र ॼणो मुंहिंजो सजदो पिया कनि। बाबा ख्वाब जो ताबीर मुबारक त ॾसियो त मां ख्वाब में इहो छा ॾिठो तमी बाबे साईं फरमायो ओ पुट यूसुफ चई जी बाबा चबड़ घबराए न चई बाबा छो ख्वाब जे ताबीर जी ख़बर त पवे त मां ॾिठो छाए बाबो साईं पियो चवे काल या बुनैया ला तकुसुस रुयाका अला इख्वतिक फयकीदू लक कैदा इन्न शैतान लिल इंसानी अदुव्वुम मुबीन। यूसुफ चईं जी बाबा चईं पुट जेको इहो ख्वाब लदो थी इहो पाण वटि मख्फी कजाए इहो ख्वाब भाइन वटि न पहुचाइजाए। बाबा छो चईं फयकीदू लक कैदा मता तुझा भाइर तुझे लाए कार थनर थे विझणी अब्बा मुंहिंजा भाइर मुंहिंजे लाइ रिथर थींदा चे पुट इन जे करे तो चवाई त इन्न शैतान लिल इंसानी अदुव्वुम मुबीन। इन जे करे तो चवा छो त शैतान इंसान जो पदरो दुश्मन आहे। चई बाबा मां के ख्वाब जो पतो त पवे त मां ॾिठो छा तम चई पुट यूसुफ
वकज़ालिक यज्तबीक रब्बुक वयुअल्लिमुक मिन तावीलिल अहादीस वयुतिम्मु निअमतहू अलैका व अला आलि याकूब। ये के थक जी पिया हो ॾाढिया चो सुभान अल्लाह। ये के थका ना आयो ॾाढिया चो सुभान अल्लाह। अब्बा ये विची जाए भरदो त पोइ मांखे ॾिसण में मज़ो ईंदो। सदको वञाओ लुडी अचो अॻिते। छा ख़्याल आहे तफ़सील सां बयान कयां या बस ईअं मुख़्तसर करे मोल ॾियां? मां सम्झां थकिजी पिया आहियो है न। तव्हां था चओ मां हेठियनि जा अफ़ाल ॾिसां। कुरान मजीद में चयो वकज़ालिक चङो न ॻाल्हायो। इंशाअल्लाह मां बि फजर जी नमाज़ हिते पढ़ी पोइ ईंदुसि इंशाअल्लाह। ईअं था कयो ॼण मां रूसी ट्रैक्टर आहे हिते थ्रेशर वहंदुसि। वकज़ालिक यज्तबीक रब्बुक वयुअल्लिमुक मिन तावीलिल अहादीस वयुतिम्मु निअमतहू अलैका व अला आलि याकूब कमा अतम्महा अला अबवैका मिन क़ब्लु इब्राहीम व इसहाक इन्न रब्बक अलीमुन हकीम। पुत्र यूसुफ घबराए न। चई बाबा छो? जे पुत्र जेको तो ख्वाब ॾिठो आ इन जो ताबीर इहो आ त रब तोखे पाण वटों चूंडण पियो फरमाए। रब तोसां ईअं पियो महिरबानी करे जीअं तुझे अबे ते महिरबानी कई, ॾाॾे साईं ते महिरबानी कई। जीअं रब तुझनि अबनि ॾाॾनि ते महिरबानी कई ईअं रब तोसां बि महिरबानी करे पाण वटों चूंडण तो फरमाए। चई बाबा ठीक आ। ॿुधो दुनिया वारो यूसुफ अलैहिस्सलाम बाबे खे प्यारो अॻ में हो वेतर बाबे खे प्यारो बणियो जो बाबो साईं मानीअ मां किरा मुबारक ठाहे पंहिंजनि हथनि मुबारकनि सां पियो खाराए। कॾहिं पंहिंजे वात में मानीअ जा गिरा विझी चबाड़े चबाड़े नरम करे सॾ पियो करेस। ओ पुट यूसुफ चई जी बाबा पुट वेझो अचो चप चपन सां मिलाए मुंहिंजी दिलि मुबारक थी चवे त मां पंहिंजे वात मां चबाड़ियल गिरो कढी बि तो यूसुफ खे खारायां। के प्यार जे झोल में सुमारे थपोड़ियूं हणी बाबो निंड पियो कराए। यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर पिया चवनि वॾा बि असां ताक़तवर बि असां पर बाबो नंढे यूसुफ सां प्यार पियो करे। या त अबे जी पदरी भुल्ला। कुरान तो चए लक़द कान फी यूसुफ व इख़वती आयातुन लिस्साइलीन
इज़ क़ालू लयूसुफ व अख़ूहु अहब्बु इला अबीना मिन्ना व नहनु उसबा इन्ना अबाना लफी ज़लालिम मुबीन। यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर पिया चवन वॾा भी असां ताकतवर भी असां पर बाबो नंढड़े यूसुफ सां प्यार पियो करे या त अबे जी पदरी भुल्ला चई पो चई का रिथर थियो एड़ो तरीक़ो क्यों जो यूसुफ के बाबे को छिनी धार क्यों कीअं वॾे भाउ चयो यूसुफ के मां खणा घुमाए घुमाए मां थकजी पवा पो तू खणेस तू घुमाए घुमाए थकजी पवई पो तू खणजांस जीअं अबे के पतो पवे त यूसुफ इन्हनि के ॾाढो प्यारो आहे। जॾहिं यूसुफ सां प्यार नज़र पो अॻिते रिथर थींदासीं ही रोज़ानो ईअं पिया कनि पो यूसुफ खे भाकुर पाए पिया चवनि ओ अदा यूसुफ चईंजी जे तूं सॼो ॾींहुं बाबे जे प्यार जे झोल में वेठो आ असां त बकरियूं चारण वेंदा आहियूं जंगल में असां उते मेवेदार वण ॾिसंदा आहियूं यूसुफ तू भी साण हल चतो अदा मां कीअं हलां जेसिताणी बाबे साईं खां इजाज़त वठां चई ठीक आ यूसुफ मेहरबानी कर सुभाणे गरजी हल सुबुह जो टाइम आ नंढो यूसुफ डुकंदो आयो बाबे सां भाकुर पाए हेॾे मारे तक हेॾो चुमियूं ॾई चेहरे ते हेॾो चुमियूं ॾई पियो चवे अब्बा जे इजाज़त ॾई त मां भाइनि सां बकरियूं चारण गॾु वञा बाबो पियो चए यूसुफ पुट तू त नंढड़ो आई उते जंग जा जानवर आहिनि तोखे इजाज़त कीअं ॾियां ही भाकुर पाए पियो चए बाबा मेहरबानी कर अॼो को ॾींहुं इजाज़त ॾे बाबो तो चए यूसुफ वेहो नेरन गॾु था कयूं पो तूं वञो पुट मां मंझंदि मानी न खाईंदुसि शाम मोटी अचिजांइ मानी गॾु खाईंदासीं बाबो झोल में विहारियूं वेठो आ मानीअ जा गिराणा ठाहे खारायई भाकुर पाए पुटण के चई पुट ॻाल्हि ॿुधो यूसुफ के जंगल में अकेलो न छॾीजोस जाते तव्हां वियो यूसुफ के पाण सां गॾु विहारजो चवंदा बाबा यूसुफ असांजो भाउ आहे असांखे जान खां वधीक प्यारो आहे इते खीसनि में चाकू कातियूं खयूं था वञनि ॿुधो हिन अलियाबाद वारो कसम अल्लाह जे ज़ात जो याकूब अलैहिस्सलाम नबी आहे पर चो ख़ैब जो पतो कान तो पएसि तेजी माना ख़ैब जी ख़बर रखण वारो केरु आहे ॾाढे चओ के पतो आहे कुल्ला यालमु मन फिस समावात वल अर्ज़िल ग़ैब इल्लल्लाह मुंहिंजा हुज़ूर जी रब जी तुम भी ऐलान मुबारक करे चओ त ज़मीन आसमान जे ग़ैब के जाण वारो केरु आहे ॾाढियां चओ
याकूब अलैहिस्सलाम नबिया पर ग़ैब जो पतो कान पियो पवे। बच्चो भाकुर पाए चुमियूं ॾई पियो मोकिलाए। अबो पियो चवे पुटरा हाणे तो वञी शाम मोटी अच जाई मानी गॾु खाईंदासीं। मथो ऐलान थियो ओ याकूब अलैहिस्सलाम तू मुंहिंजो नबी ज़रूर आ। तू तो चई यूसुफ हाणे तो वञी शाम मोटी ईंदो मानी गॾु खाईंदासीं। मां त अर्श ते ऐलान मुबारक करे छॾियो तम यूसुफ हाणे तोखो जुदा तो थे। मां 40 साल रातिन जा तोखो जुदा करे यूसुफ तो सा तडी मिलाईंदुसि जडी मां रब यूसुफ के मिस्र जो बादशाह बनाईंदो मास। मर्जी कंहिंजी हली ॾाढे चओ लिखल काथे आ चतो वमा तशाऊन इल्ला यशा अल्लाह रब्बुल आलमीन। ओ दुनिया वारो तवा सारे जो सारा गॾिजी पओ। नूरी हुजो या नारी, अर्शी हुजो या फर्शी, परी हुजो या बहरी, चेतो तवा सारे जो सारा गॾु थियो। जीअं तवा चाहींदो उहे कतान न थींदो। चेतो जीअं मां चाहियां मर्ज़ी हलंदी त मां अल्लाह जे ज़ात जी हलंदी। मर्ज़ी कंहिंजी हलंदी। याकूब अलैहिस्सलाम जा पुट जदी भाव खे यूसुफ के वठी जंगल में पोता हेॾे तक विच ते बिहारियो। यूसुफ चई जी केॾे साम्हूं निहार साम्हूं तक हीअं जो नज़र कयईं त वॾे भाउ गिटे मुबारक ते चमाट मारी हेदे नजर कई। हेनो बे भाव गिटे मुबारक ते चमाट मारी के पुठी मुबारक ते के सीने मुबारक ते चंबा पे आया अखन मो गोड़ा पिया गणनि। यूसुफ अलैहिस्सलाम पियो चवे अदा ॾियो त ख़बर मां तव्हां जो भाव तव्हां वॾा हो मां नंढड़ो आ। अदा मुंहिंजो कसूर कहिड़ो मुंहिंजी ग़लती कहिड़ी। अदा अजो न चेहरे ते तव्हां मांखे चमाटा पिया मारियो जे चेहरे मुबारक ते बाबो साईं मांखे चुमियूं ॾींदो आ। कयो चाहे ईअं चेहरे ते चंबा पिया हणो। इते चाकू कढिया कातियूं कढी चण पिया उकुतुलू यूसुफ न छॾियोसि यूसुफ के कत्ल कयोसि। हेॾे तक नंढे यूसुफ अलैहिस्सलाम जे निमाणे नखियुनि मां गोड़ा मुबारक ॻाण शुरू थी वियो। चए पियो अदा तहां जो मांखे उन चेहरे ते चंबा पिया हणो जंहिंते बाबो साईं चुमियूं ॾींदो आ। इन गलनि मुबारकनि ते बाबो साईं मांखे मिठियूं ॾींदो आ। अदा उनी सीने ते तव्हां मूंखे चंबा पे मारिया जंहिंते अबो चुमियूं ॾींदो आ। अदा मां कसूर कहिड़ो कयो तमी जो तव्हां कातियूं कढी मुंहिंजे कोण जा नारा पियाणो ही पिया चवण उकुतुलू यूसुफ न
न छॾियोसि यूसुफ के कत्ल कयो नंढे यूसुफ जे निमाण नखन मां गोड़ा मुबारक प्या करली हिय भाइन दे नजर करे कातिन दे नजर करे निमाणा नेण खणी मथे नजर करे ओ जेके यूसुफ नबी बजुमला दर्द भरिया गालाया उए रब के एदा तवणिया जो चौ क़यामत ताणी रब चौ कुरान में आयत बनाए रखी छॾिया सही भला चई छा अचो पढ़ूं कुरान पाक सोना कुरान तू बुधाए त चई छा यूसुफ नबी हिय भाइन ने निहारे निमाणा नेण खणी मथे निहारे पियो चवे रब्बि अन्नी मग़लूबुन फंतसिर मां हीणो आ रब मां कमज़ोर अल्लाह मां मोहताज आ मुझो मददगार तू पाण बणियो वेठो आए मुझा रब मुझे भाइन के कातिल ते नाज़ा मां नंढे यूसुफ के तो खुदा जे ताकत ते नाज़ा सही तू बचाई का देरी न लगनी मथों ऐलान थियो यूसुफ रोना तुझे रब तुझे बचाइण जो ऐलान करे छॾियो आ इते रब वॾे भाव जी दिल नरम कई तकिए पे चे अदा असां नबी जा पुट रहूं असां जो बाबो साईं नबी ॾाढो साईं नबी पर ॾाढो साईं नबी तंहिंजे करे यूसुफ असां जो भाउ भला कुंदासेसि कत्ल कयूंसि केतिरो दुनिया वारनि खां लिखंदासीं जे माण्हुनि के पतो पियो त केड़ो कन्नो खणी घुमंदासीं तंहिंजे करे ला तक़तुलू यूसुफ अवितरहू अरदन यखुल्लु लकुम वजहु अबीकुम नको यूसुफ के नको चई छो जे यूसुफ के कत्ल करणो ही कोनी हाणे हीअं कयो को ऊनो खूह ॻोल्हियो जो यूसुफ के पकड़े खूह में उछलायोसि या त ॿुॾी मरी वेंदो या बाज़ सयार या त को काफ़िलो ईंदो जेको यूसुफ के खयूं वेंदो तंहिंजे करे यूसुफ के कत्ल न कयोसि वञो देर न कयो को खूह ॻोल्हे अचो भॼण विया डुकंदा विया खूह ॻोल्हे मोटी आया चवनि था खूह पुराणो आ मथों पग ई कोन्हेसि पनो ई कोन्हेसि मथों चौधारी ड्रब बीठा अथसि पकड़ियो यूसुफ खे हली खूह में सटियोसि ॿुधो दुनिया वारो हीअं वतियूं पे आया के जंगुन मुबारकन को वतो के पान मुबारकन को वतो जॾहिं खूह ते खयूं आया चन पिया बारो क्यों यूसुफ जो चोलो मुबारक पेरान मुबारक लायोसि हे जो ये चोलो मुबारक पिया लाइन नंढे यूसुफ जा हथ मुबारक चोले मुबारक में आ सजो हथ मुबारक पेरान मुबारक में आडो प्यालो खबो हथ मुबारक चोले मुबारक में पोयो हो यूसुफ नबी रोई पियो चवे अता अल्लाह जो नालो तव मुझो अंगू गाड़ो लख्यो अदा मां तव्हां जो भावा
तवा बड़ा हो मां नंढड़ो हां अदा मां डो केड़ो क्यों तम जो मुंजा कपड़ा प्या लायो अगो तवा चमाटू मारियो अगो तवा कातियूं कढी मुंजे कोण जा नारा हया अदा मां अण तारो आव फूअ में बुढ़ी वेंदुस पर ये घणा हा ताकत वारा हा हथन में लकुणायूं हथ मुबारक खुलिया चोलो मुबारक लाथऊं हा हा यूसुफ नबी के ये खूह में प्या धिको जन यूसुफ नबी ट्रबन मुबारकन में हथ मुबारक विजी पोइते पियो जोर दे हे अगते प्या धिका जनस इते मथे नजर करे पियो चवे रब अन्नी मग़लूबुन फंतसिर रब अगों कुआं कुआं पे क्यों तो बचायो हाणे तमाके खूह में प्या उछलाइन मां अण तारो बुढ़ी वेंदुस मथो वर्दी मिली गणती न कर रब त ऐलान क्यों आ तुझे बचाइण जो हाणे रब तोड़े रहमत जो फरिश्तो पियो मोकिले हे धिको ॾींदा वेंदई रब उन जे परन ते विहारे तोखे खूह जे तरे में पुॼाए अॼु तोखे मेराज जी सादत नसीब करणो फरमाईंदो धिको ॾिनो यूसुफ नबी खूह जे तरे में एॾो शाम जो टाइम आ बाबो याकूब अलैहिस्सलाम मानी इंतजार में रखियो वेठो आ त मुंहिंजो यूसुफ अचे गॾु खाऊं सिज लाण वारो हो बाबो याकूब अलैहिस्सलाम अंगण ते घुमी बाहर निकरी आयो बकरार बकरियों पे काए आया ॾियो त ख़बर मुंहिंजा बच्चा काथे ॾिठव चई हा सुबुह ॾिठासीं चई मुंहिंजो यूसुफ गडोल चई हा यूसुफ गडोल मथे नजर करे पियो चए अल्लाह सॼो ॾींहुं यूसुफ जी जुदाई थी आ माके सिक बेताब क्यों आ से मेहरबानी कर यूसुफ के जल्दी आण मासा मिलाएस ही काफलो वियो ओडो बियो बकरार आयो अदा देता वाल मुंजा बच्चा ॾिठव चई हा मां ॾिठा मंझंदि जो टाइम हो ॾाढा परेशान हा चई यूसुफ गडोल चई न यूसुफ गॾु कोन अकेला हा रोई पियो चए अल्लाह ए जान जा पालनहार खुदा आए मुंहिंजा रब मुंहिंजे यूसुफ जी पारत थी ख़बर तॾहिं पई होनो बच्चा डुकंदा आया हीअं चोले ते कूड़ी रतोयूं खयूं आया बाबो तो चए पुट ॾियो त ख़बर तव्हां आया हो यूसुफ काथे आ चवंदा फ़अकल उज़ीब वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन एॾे तक ओयो लिखियो कि फ़अकल उज़ीब वमा अंत बिमुमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन अब्बा अब्बा चेंजी फ़अकल उज़ीब बाबा ज़ीब चोबो आहे बगड़ के चण पिया बाबा यूसुफ के बगड़ खाइयो
जी हाँ बाबा यूसुफ के बगैर खाइयो पर वमा अंत बिमोमिनिन लना वलौ कुन्ना सादिकीन। तोड़े जो असां सच्चा हूं ना तभी तू असां ते एतमाद न करनी। पुट गाल ॿुधो यूसुफ के बगैर खाइयो चई हा कुरान तो चए वजाऊ अला कमीज़ी बिदमिल कज़िब काल बल सव्वलत लकुम अनफुसुकुम अमरा फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून। कुरान तो चे चोले ते रत वणी आया पर कूड़ी बाबा हे दिस बाबा हे चोलो आ यूसुफ ए रत लगल तस यूसुफ के बगैर खाइयो। बाबो पे चवे पुट चोलो तजो तमा दिसांस हा बाबा हे आवट ये चोलो वतऊ आडो दिठऊ याकूब अलैहिस्सलाम चोलो आडो दिठो वराए पोयो दिठई सजे दिसी खबे निहारे नजर करे पियो चवे माशाअल्लाह आए हेतड़ी पर्ची पर चंगे भले के ॾकाईंदी आहे समझी वियो बाबा बस मां खत्म तो किया। आडो चोलो दिसी पोयो दिठई साजे निहारे खाबे निहारे चई पुट गाल ॿुधो फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून। पुत्र मुझो यूसुफ जिंदा है बगैर न खादो तस हेरे नियारो बगैर अगियो चिमड़े हा कपड़ा फाटल हे अगियो चोलो साबित पोयो बगैर अचे हा पोयो चोलो फाटे हा हे पोयो चोलो मुबारक साबित सजे पासे नो बगैर अचे हा चोलो फाटे हा हे साबित खबे पासे नो बगैर चिमड़े हा चोलो मुबारक फाटे हा हे खबे पासे नो चोलो मुबारक साबित तेनी माना मुझो यूसुफ जिंदा है पुट जेकी तमा करे आया हो मां नथो जाना इन मामले के खूब जान वारो रब पाणा अल्लाह कंदो जिंदगी रही मुलाकात थी अगते बयान थी लो दुआ अल्लाह ताला का अल्लाह ताला मो हकीर जी हाज़री कबूल फरमाए। मां सजी जमात के मोतबाना गुजारिश तो क्या अल्लाह ताला से राजी थिया जो रात जो मनो हिक थे थो दुआ थींदी वो घरन दे वनी तकड़ में समझो न अल्लाह ता के मौको दिनो आ नवाफिल पढ़ो कुरान मजीद जी तिलावत कयो इलाज कयो मन परची पवे तो पो बेड़ा पार थी विंदा जो तो सही मुके मौजू दिनो यूसुफ अलैहिस्सलाम जो वरना ही हुआ मुकद्दस राता जो हदीस पाक में आ त सिज लहण का वठी बाख फुटण ताणी रब शबे बरात वारी रात 3 ऐलान कंदो आ अञा बि 3 होका लगन था
बाक फुटण ताणी लगंदा रहंदा हल में मुस्तगफिरन आहे तामो को गुनाहगार जेको घुरे तमा अल्लाह गुनाहन जी माफी जास पो सब गुनाहगारों रोई इलाज क्यों समन माफी दे त पो बेड़ा पार थी विंदा बियो ऐलान तो थे हल में मुस्तगलिदिन आहे तामो को जेको मुश्किलातन में फाथल होजे अजो घुरे तमा अल्लाह मुश्किल जा जंजीर कटे जास हल में मुरज़किन आहे तामो को बेरोजगार जेको घुरे तमा अल्लाह हिलाल जे रोजी जा दर खोले जास अजीजो रोई इलाज कयो से ही रात जागण जिया निंद्र जूं रातियों खोड़ मिलंदव पो इलाज कयो से मन कुर्ब नसीब थे त पो बेड़ा पार थींदा जिंदगी बाकी मुलाकात बाकी व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन व क़िना अज़ाबन नार। या अल्लाह या अहद या वाहिद या मौजूद या जवाद या बासित या करीम या वहाब या ज़त्तौल या गनी या मुनी या फत्ताह या रज़्ज़ाक़ या अलीम या हकीम या हय्य या क़य्यूम या रहमान या रहीम या बदीउस समावाति वल अर्ज़ या ज़ल जलाल वल इकराम व इज़ा मरिज़्तु फ़हुव यशफ़ीन। या अल्लाह जेके बीमार उनके तंदुरुस्ती नसीब फरमा। इलाहुल आलमीन जेके बेनमाज़ी उनके 5 वक्त नमाज जी सादत नसीब फरमा। जेके असां नमाज़ों पिया पढ़ूं असांजो नमाज़ों कबूल मकबूल मंजूर फरमा। या अल्लाह असां के शयातीन जे चंबे को बचाए हासिदीन जे सदन को बचाए ज़ालिमन जे जुल्मन को बचाए। या अल्लाह असां के दुनिया जूं आखिरत जूं बिनी जहानन जूं कामयाबियों बिनी जहानन जूं भलायूं बिनी जहानन जूं इज्जतों आबरू नसीब फरमा। इलाहुल आलमीन जेके आया थी इनको राजी थी जेके ना आया उनको भी राजी थी मर्दन को भी राजी थी असांजे अदड़िन अमड़िन भेनरुन को भी राजी थी। या अल्लाह जेके आलमे दुनिया में कलमे शरीफ पाण वारा मर्द औरतों रुखसती करे तुझे जवाहिर रहमत में पोता। अय अल्लाह उन सबिन मरहूमिन जे लाए मग़फ़िरत जा फैसला फरमा। खुसूसन मरहूम रईस मोहम्मद अकरम खान मरहूम रईस काशिफ खान मरहूम रईस अकरम खान जी ज़ौजा बल्कि रब मां केड़न जा नाला खणी केड़न जा नाला खणा जेके कलमे शरीफ पढ़ण वारा मर्द हुजन या मस्तूरात नंढड़ा हुजन या वॾड़ा अमीर हुजन या गरीब गदागरन या बादशाह जेके तुझे जवाहिर रहमत में पोता। अय अल्लाह इस्म आज़म जे सदके पांजे वहदानियत जे सदके पांजे किबरियाई जे सदके सबिन मरहूमिन जे लाए मग़फ़िरत जा फैसला फरमा। असां जिंदगी वारन जे लाए हिदायत जा फैसला फरमा। या अल्लाह बेरोजगारन के पांजे खलाने मजा इज्जत भरियो हिलाल जो रोजगार नसीब फरमा। या अल्लाह
असां के कयल गुनाहन जी माफ़ी अता फरमा आईंदा गुनाहन को बचाए या इलाहुल आलमीन जन तू जन बानल मेहनत करे प्रोग्राम रखियो आ उन जे मेहनतुन के कबूल फरमा खुसूसन रईस मोहम्मद आसिफ खान राज पर रईस मोहम्मद आतिफ खान राज पर बल्कि जन जन तू जन बानल अजो के दीनी प्रोग्राम में जानी माली तावन क्यों उनके जानी माली तावन के कबूल मकबूल मंजूर फरमा या अल्लाह जेके आया थी तिन को राजी थी जेके ना आया उनको भी राजी थी इलाहुल आलमीन अजो असां इकरार था क्यों असां गुनाहगार एबदार खतादार बदकार अल्लाह वो भी तुझे बानिया जा बार कैल गुनाहन की माफी अता फरमा आइंदा गुनाहन को बचाए या अल्लाह असां के घुरण को न पियो अचे बस पंहिंजे खजाने मां पंहिंजे शान जे मुताबिक अण घुरियो अता करण फरमाए अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबली अलल किबर इस्माईल व इसहाक इन्ना रब्बी लसमीउद दुआ रब्बी जअलनी मुकीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तकब्बल दुआ रब्बना इग़फिरली वल वालिदैया वलिल मुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। सभी साथी दुरूद शरीफ पढ़ो तो दुआ कबूल थे दाढ़ियां पढ़ो मन कबूलियत जो टाइम हो जाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।